Exercise 4.8, class 10th. Question number 2. Find the value of a square or p square plus q square plus r square when p plus q plus r equal to square root of 7 and pq qr plus rp equal to 2. Solution is as given. What is given? This is given. ये था मिलल चाहे p plus q plus r square root 7 जे बराबर. Taking square both sides. p plus q plus r whole square root of 7 square. तो हिन जो आंसर थींदो p स्क्वायर प्लस q स्क्वायर प्लस r स्क्वायर 2pq 2qr 2rq माना 2 सभिनी में कॉमन 2pq 2qr 2rp इक्वल टू हिन स्क्वायर के अंदर थींदो 7 छो त स्क्वायर रूट ऐं स्क्वायर हिक ॿिए में कैंसिल थी विया. p स्क्वायर प्लस q स्क्वायर प्लस r स्क्वायर प्लस 2 हिन वैल्यू आहे 2 इंटू 2 इक्वल टू 7 2 इंटू 2 4 एॾे वेंदो सबट्रैक्ट थी वेंदो p स्क्वायर प्लस q स्क्वायर प्लस r स्क्वायर 4 हितां प्लस आहे त हेॾे माइनस थी वेंदो 7 माइनस 4 त आंसर थींदो p स्क्वायर प्लस q स्क्वायर प्लस r स्क्वायर बराबर 3 जे. इहो थी वियो आंसर. Question number 3. Solution. असांखे मिलियल आहे ही मिलियल आहे a प्लस बी प्लस सी 5 जे बराबर आहे. इन जो स्क्वायर कंदासीं बोथ साइड. a प्लस बी प्लस सी इक्वल टू 5/3 एज जीअं त ही असांखे मिलियल आहे. स्क्वायरिंग बोथ साइड्स स्क्वायरिंग ऑन बोथ साइड्स. Squaring both sides a plus b plus c whole square 5/3 square. तो असांखे आंसर मिलंदो a स्क्वायर प्लस b स्क्वायर प्लस c स्क्वायर प्लस हिननि जी बीण ए बी बी सी ऐं ए सी. ए बी जी बीण बी सी जी बीण ए सी जी बीण ॿ सभिनी में कॉमन आहे ॿाहिरि कढंदासीं ए बी प्लस बी सी प्लस सी ए ऐं सी. हिन जो स्क्वायर कंदासीं थी वेंदो 25/9. हीअ ॿी स्टेप आहे पर जॻह न ई असीं हेॾे लिखी आहे ॿी स्टेप. हिन जो वैल्यू छा आहे ए बी बी सी ऐं ए सी जो हिन जो -1/9 आहे. पुट कंदासीं ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर प्लस 2 इंटू -1/9 equal to 25/9. हिते प्लस इंटू माइनस थी वेंदो. हिते ही स्टेप लिखूं था थींदो ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर -2/9 इक्वल टू 25/9. हिते माइनस आहे हेॾे वेंदो प्लस थी वेंदो a स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर इक्वल टू ही -2/9 आहे होॾे प्लस थींदो 25/9 प्लस 2/9. ॿिन्ही जी LCM साॻी 9 थी वेंदी. 25 प्लस 2 थींदो 27. 27 खे 9 सां डिवाइड कंदासीं त आंसर 3 मिलंदो. a स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर इक्वल टू 3. छो त ही 27 थी वियो 27 खे 9 सां डिवाइड कंदासीं त आंसर 3 मिलंदो. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 में ही वैल्यू फाइंड करणो आहे पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर पी. जॾहिं ही गिवन आहे ए पी प्लस क्यू प्लस आर स्क्वायर रूट ऑफ 17 पी स्क्वायर क्यू स्क्वायर आर स्क्वायर 9 जे बराबर आहे. सॉल्यूशन इज
P plus Q plus R equal to square root 17. Squaring both sides. बिन्नी साइड स्क्वायर क्यों ये थींदो P plus Q plus R whole square square root 17 square. हितां असांखे मिलंदो P स्क्वायर प्लस Q स्क्वायर प्लस R स्क्वायर प्लस 2PQ 2QR 2RP 2 सभिनी में कॉमन आहे 2PQ QR RP इक्वल टू ही स्क्वायर ऐं स्क्वायर रूट हिक ॿिए में कैंसिल थी वेंदा 17 मिलंदो त हिन वैल्यू छा आहे PQ QR RP इहो वैल्यू फाइंड करणो आहे असांखे ऐं हिन वैल्यू असांखे मिलियल आहे P स्क्वायर Q स्क्वायर R स्क्वायर इहो 9 जे बराबरि आहे इहो हिन में पुट कंदासीं 9 plus 2 PQ plus QR plus RP equal to 17 ही ते प्लस 9 आहिनि हेॾे वेंदा माइनस 9 थी वेंदा 9 खे 2 सां असां एड नथा करे सघूं छो त ही मल्टीप्लाई आहे हिन सां ही सेपरेट इंडिपेंडेंट न आहे तंहिंजे करे 9 जेको आहे हिते प्लस आहे त असीं हेॾे आणींदासीं माइनस थी वेंदो ट्वाइस PQ QR plus RP equal to 17 minus 9 17 मां 9 विया त 8 बचंदा ही ते 2 हिते मल्टीप्लाई आहिनि हेॾे डिवाइड में अची वेंदा PQ plus QR plus RP equal to 8 हितां 8 बचंदा ऐं 2 हितां जेका ही मल्टीप्लायर आहिनि इहे डिवाइड में अची वेंदा त आंसर घणो थियो 4 आंसर थी वेंदो 4 PQ plus QR plus RP equal to 4 आंसर थी वियो 4 बोर्ड जी घटि जॻह हुजण जे करे मां हेॾे लिखां थो पर इहा स्टेप आहे जेका हिन जे हेठां अची वेंदी पहिरीं हीअ आहे ॿी हीअ आहे टी स्टेप हीअ आहे चौथी स्टेप हीअ आहे पंजी स्टेप हीअ आहे छहीं स्टेप हीअ आहे क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन 4 कयोसीं ही क्वेश्चन नंबर 6 आहे ऐं क्वेश्चन नंबर 5 तव्हां पाण कजो क्वेश्चन नंबर 3 बि असां छॾे ॾिनो आहे उहो बि तव्हां पाण करे सघो था सिंपल आहे हिननि खां बि सॉल्यूशन इज़ A plus B plus C equal to 13 ही मिलियल आहे स्क्वायर कंदासीं बोथ साइड स्क्वायरिंग बोथ साइड्स थींदो A plus B plus C होल स्क्वायर 13 स्क्वायर त असांखे जेको जवाबु मिलंदो हीअ स्टेप पहिरीं हाणे ॿी स्टेप था लिखूं A स्क्वायर प्लस B स्क्वायर प्लस C स्क्वायर प्लस 2AB 2BC 2AC यानी 2 सभिनी में कॉमन AB BC AC या CA बि लिखी सघूं था 13 जो स्क्वायर 169 थी वेंदो 169 हाणे असांखे ही वैल्यू फाइंड करणो आहे A स्क्वायर प्लस B स्क्वायर प्लस C स्क्वायर मिलियल आहे घणो मिलियल आहे 69 मिलियल आहे 69 प्लस ट्वाइस ऑफ AB प्लस BC प्लस CA इक्वल टू 169 69 हिते प्लस आहे हेॾे ईंदो माइनस थी वेंदो प्लस दैट ट्वाइस ऑफ AB प्लस BC प्लस CA इक्वल टू 169 माइनस 69 69 तव्हां सब्ट्रैक्ट कंदासीं त 100 मिलंदो 100 मिलंदो ऐं 2 मल्टीप्लाई आहे त हेॾे ईंदो डिवाइड थी वेंदो थींदो AB प्लस BC प्लस CA इज़ इक्वल टू 100 हितां 100 मिलियो असांखे 169 मां 69 सब्ट्रैक्ट कयूं त 100 मिलियो 100 ऐं ही 2 जेको आहे हेॾे डिवाइड में अची वेंदो त आंसर घणो ईंदो 100 खे 2 सां वंड कयूं त डिवाइड कयूं त 50 आंसर मिलंदो 50 AB प्लस BC प्लस CA इक्वल टू 50 इहो थी वियो आंसर हिन जो